वेलकम बैक नाज़रीन, ज़िक्र कंदासीं धरती टीवी जे ऐलान खां पोइ इल्मु प्रायो सिंध समारोह जे सिरे हेठि सक़ाफ़ती ॾींहुं मल्हाइण जूं तयारियूं जारी आहिनि। कंडियारे में मच कचहरी मुनक़िद कई, जंहिंमें सुगड़नि ऐं फ़नकारनि पारां फ़न जो भरपूर मुज़ाहिरो कयो वियो। उर्स कुंबर जी रिपोर्ट। धरती टीवी वारनि जा शुक्रगुज़ार आहियूं जो अॼु जो प्रोग्राम जेको मच कचहरी थी आहे ऐं उनवान आहे इल्मु तरायो सिंध सवारियो। असांजो मक़सदु इहो आहे त अहिड़ा नंढा मेड़ा का करे ॻोठनि वाण वस्ती में असीं पंहिंजे गारिन पेल पासो पत वाढोड़ में वारिन पर में पचन प्रियल अंजो वारिन पूजे सजन सारी मेरा सिंध अंदरि जेके तालीमी इदारा बंदि आहिनि उन्हनि खे खोलियो वञे ऐं सिंधी माण्हुनि खे, सिंधी नौजवाननि खे ऐं सिंध जे जेके माण्हू आहिनि उन्हनि खे असांजो पैगाम आहे त पंहिंजे ॿारनि खे तइलीम ॾियो, वधि में वधि पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो ऐं सिंध जे लाइ जे तव्हां सिंध खे वाकई वतन सम्झो था त पंहिंजे ॿारनि खे तइलीम ॾियो, पंहिंजी सखावत जो ॾींहुं जोश ऐं जज़्बे सां मल्हायो। इहे ॾियारा मल्हाइजनि इल्मु तरायो सिंध सवारियो, छाकाणि त सिंध ते हुकुमराननि तरफ़ां जेके हमला थींदा रहिया आहिनि उनमें तालीम वॾो टारगेट आहे। तालीम ते मुसलसल हमला चितो की आई अला मौला के वाम तो महबूबी ये होता है बिखिर नहीं बेसारा हूं सैयद अल्लाह। कैमरामैन टीम सागर उर्स कुंबर कंडियारी।